नानक देव की। साईं लैणा राम साहिब की। साईं लाला राज साहिब की। पूज्य माता साहिब की। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। बाबा टेलियाराम साहिब की जय। सर्व संतन महात्माउनि की जय। गुरुअ जी प्यारी साध संगत सभिनी खे ओम शांति। अध्याय 3 यमदूतन जो धर्म राजा खे अजामेल जो हाल ॿुधाइण। एतिरी कथा ॿुधी राजा परीक्षत श्री सुखदेव खां पुछियो त हे महाराज, यमदूतन अजामेल वटां मोटी वञी यमराज खे छा चयो ऐं धर्मराज कहिड़ो जवाबु ॾिनो, सो दया करे ॿुधायो। सुखदेव चयो त हे राजन, यमदूतन धर्मराज खे वञी चयो त संसार में इंसाफ़ करण वारा घणा ॾिसण में था अचनि, सो जे अहिड़ो इंसाफ़ कंदा यानी पंहिंजे मर्ज़ीअ मूजिबि हलंदा त पापी सुर्ग में वेंदा ऐं धर्मात्मा नरक भोगींदा। असां तव्हांखे न्यायकारी ॼाणी जीवन खे हिते आणींदा हुआसीं। दुख सुख ॾिनो वेंदो हो ऐं अॼु पिणु तव्हांजे आज्ञा मूजिबि अजामेल पापीअ खे वठण विया हुआसूं, जंहिं असांखे ॾिसी पंहिंजे नारायण नाले पुट खे सॾु कयो त चैन पारखदन श्याम रंग चतुर्भुजी रूप वारनि उते अची असां खां छॾायो। तंहिं करे अहिड़ी का सलाह करियो जंहिं करे असांजी बेइज़ती न थिए। एतिरो ॿुधी धर्मराज दूतन खे चयो त तव्हां नारायण जे नाले जी महिमा नथा ॼाणो। उन नाम जो महात्म इंद्र ऐं ॿिया बिरगू ऐं चङीअ तरह नथा ॼाणनि। फ़क़ति मां ब्रह्मा, राजा जनक, मनु, भीष्म पितामह, प्रहलाद, राजा बल, सुखदेव, नारद, महादेव, कपलदेव ऐं सोनकादिक ऋषि जे ख़ासि संदसि भगत आहिनि, से चङीअ तरह ॼाणनि था। उन जे नाले जो प्रताप अहिड़ो आहे जो अजामेल जहिड़ो महापापी फ़क़ति पंहिंजे पुट नारायण जे नाले वठण करे तव्हांजे फांसीअ खां छुटी वियो। ब्रह्मा, विष्णु, महेश संसार जा हर्ता करता आहिनि। नारायण जा दूत सभिनी जायुनि ते रही भगतनि जी रख्या कनि था। उहे पारखद देवताउनि ऐं मनुष्यनि खे नज़र न ईंदा आहिनि। तव्हांजा वॾा भाग आहिनि जो तव्हां उन्हनि जो साक्षात दर्शन कयो आहे। यमदूतन नारायण नाम जो एॾो महात्म ॿुधी यमराज खे चयो त जॾहिं परमेश्वर जे नाले वठण सां अहिड़ो फल प्राप्त थिए थो, तॾहिं वेदनि ऐं शास्त्रनि में पापनि जे पीड़ा, तप ऐं ॿिया कठिन प्रायश्चित छो लिखियल आहिनि। धर्मराज चयो त जो मनुष्य नाम जी महिमा नथो ॼाणे, तप, यज्ञ ऐं ॿिया प्रायश्चित सभु उन जे लाइ चयल आहिनि, मगर नारायण जे नाले वठण खां वधीक ॿियो को शुभ कर्म कोन्हे। यज्ञ, तप, पाठ, पूजा करण सां फ़क़ति हिकिड़ो पाप छुटे थो, पर परमेश्वर जे नाले वठण सां अनेक जन्मनि जा पाप छुटी था वञनि। ऐं भॻवानु कलयुगी माण्हुनि खे डपु ॾेखारण लाइ यज्ञ, तप ऐं ॿिया कठिन प्रायश्चित बणाया आहिनि त संसारी लोक इन जे करे ड्रिजी पाप न कनि। एतिरो ॿुधी यमदूतन चयो त महाराज, जे ईअं आहे त तव्हां असांखे छो था मोकिलियो। तॾहिं धर्मराज चयो त मां तव्हांखे फ़क़ति उन ई जीव खे वठी अचण लाइ चवंदो आहियां जंहिं पंहिंजी सॼी उमिरि में कॾहिं बि नारायण जो नालो न वरितो हुजे या कॾहिं बि परमेश्वर जी लीला या कथा न ॿुधी हुजे। अहिड़ो आदमी महापापी, महादुष्ट ऐं चंडाल आहे जेको नारायण जे शरण वञे थो, तंहिंखां पाप नथो थिए ऐं पाण
परमात्मा उनखे बुरनि कर्मनि खां बचाए थो वठे। तव्हां अॼु खां पोइ पापीअ खे सोचे वीचारे आणींदा करियो। जेके माण्हू हरि भॼन में रही सालग्राम जो चरना अमृत हर रोज़ वठंदा हुजनि, उन्हनि वटि कॾहिं न वञिजो। उहे माण्हू कंचन वांगुरु शुद्ध थी मुक्ति पाइनि था। ईअं चई धर्मराज पंहिंजनि दूतनि जो अपराध खिमिया कयो। एतिरी कथा ॿुधी राजा परीक्षित पुछियो त हे महाराज, अजामिल पापीअ जे मुख मां मरण वक़्तु नारायण जो नालो कीअं निकितो? सुखदेव चयो त हे राजा, हिकु ॾींहुं के साधु तीर्थ यात्रा कंदा अजामिल जे शहर में शाम जे वक़्तु पहुता ऐं पंहिंजे टिकण जे वक़्तु तॾहिं शहर वासियुनि चर्चे तौरु अजामिल अधर्मीअ जो घर ॿुधायो। जॾहिं साधु उते विया तॾहिं अजामिल जे कंजरीअ उन्हनि साधुनि जी चङी शेवा कई। सुबुह जो वञण वक़्तु साधुनि उन कंजरीअ खे जा गर्भवती हुई चयो त तोखे हिन गर्भ मां हिकिड़ो उनजो नालो नारायण रखिजो। अजामिल साधुनि जे चवण मुजब पुट जो नालो नारायण रखियो ऐं उन्हनि साधुनि जे कृपा सां मरण वक़्तु अजामिल जे मुख मां नारायण जो नालो निकितो हो। प्यारा भाउरो, मुश्कंदो दख्य जे साम्हूं आयो ऐं दख्य खे प्यारा भाउरो, ॾिसो संत महात्मा जी थोरी शेवा बि बेकार न थी वञे। जेके माण्हू साधन जी हमेशह टहल कनि था तिन खे केरु दुख ॾेई सघंदो। इहा कथा ॿुधी राजा परीक्षित घणो ख़ुशि थियो ऐं सुखदेव चयो त हे राजा, इहा कथा मूं अगस्त मुनीअ खां ॿुधी हुई, जा तोखे ॿुधायमि। राजा परीक्षित हथ जोड़े चयो त मां उन लाइ तव्हांजो घणो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां मूंखे नारायण जे नाम जो महात्म ॿुधाए करतारत कयो आहे। हाणे चौथे अध्याय में श्री सुखदेव देवताउनि ऐं दैतनि जे उत्पत्तिअ जो हाल वर्णन कंदो। अध्याय चौथो, दख्य जो परचेतन वटि पैदा थियणु। देवराज परीक्षित इहा कथा ॿुधी चयो त हे महाराज, तव्हां देवताउनि ऐं दैतनि जी उत्पत्ति मूंखे मुख़्तसर ॿुधाई आहे। हाणे मां उहा विस्तार सां ॿुधणु घुरां थो। एतिरो ॿुधी श्री सुखदेव चयो त हे राजा, प्राचीन वर्य जा 10 पुट परचेता नाले समुंड जे किनारे ते वञी श्री महादेव जे ज्ञान सेखारण सां परमेश्वर जो तप ऐं भॼन करणु लॻा। उन्हनि जे वञण खां पोइ नारद मुनीअ जे चवण सां प्राचीन वर्य बि राजगदी छॾे तपोवन में तपस्या करणु हलियो वियो। तंहिं करे संदसि राज जो कुझु भाङो ॿियनि राजाउनि दॿाए वरितो ऐं के शहर वैरान थी विया। पोइ जॾहिं प्रताप सां भॻवान जो दर्शन मिलियो तॾहिं हिकिड़े ॾींहुं मुनि नारद उन्हनि जे राज फिटण ऐं खसिजी वञण जो सारो हाल वञी ॿुधायो। इहा ख़बर ॿुधी क्रोध खां उन्हनि जे नक मां श्वास आग जहिड़ा गर्मा गर्म करे सारो जंगल जलण लॻो। हीअ हाल ॾिसी चंद्रमा निर्मलोचना नाले कन्या सां जा विश्वामित्र ऐं मेनका अप्सरा जे संजोग करण करे पैदा थी हुई, विवाह कयो। जंहिं ॾींहुं जीअं परचेतन अखियूं खणी निहारियो त हरी इच्छा सां उनखे गर्भ थियो, जंहिंमां 10 महीने दख्य नाले हिकिड़ो पुटु ॼावसि, जंहिंखे परचेतन पंहिंजे पिता जे मुल्क वसाइण ऐं सृष्टि वधाइण जी आज्ञा ॾिनी। जंहिं मानसी सृष्टिअ सां केतिरा मनुष्य पैदा कया, पर जीअं त इन तरह मनुष्य यानी स्त्रियूं ऐं पुरुष घणा पैदा न थिए थी, तंहिं करे दख्य सृष्टि वधाइण लाइ मुंद्राचल पहाड़ ते वञी परमेश्वर जो भॼन कयो ऐं हंजगंज नाले अस्तोत्र पढ़ी हिन तरह स्तुति कई त मां उन आदि पुरुष खे नमस्कार थो करियां, कॾहिं बि घटिजे नथो ऐं माया जे गुणनि सां मिली जड़ खे चेतन थो करे ऐं उहो जीव आत्मा सां नींह रखी सभिनी इंद्रियुनि जो भेद ॼाणे थो ऐं इंद्रियूं खेसि सम्झी नथियूं सघनि। पार ब्रह्म परमेश्वर खे मां प्रणाम थो करियां, जंहिंजे कृपा सां शरीर प्राण मन ऐं बुद्धि इहे सभु पंहिंजो पंहिंजो कर्म कंदा था रहनि। ज्ञानी पुरुष उन जे चरणनि जो ध्यानु 8 पैर
पंहिंजे हृदय में थाधारनि। मां शरण वठां थो ऐं ही जगत जंहिंजो पायल आहे ऐं उनजो रूप बणिजी संदसि ऐं जेको इन जगत खां अलॻि रही पंहिंजे माया जो वास्तो उन में रखे थो, अहिड़े ईश्वर खे मां नमस्कार थो करियां। जॾहिं दक्ष इहा उस्तति कई तॾहिं श्री नारायण सांवरी सूरत, चतुर्भुजी मूरत, शंख चक्र गदा पदम धारे, पीतांबर माला गले में पाए, गरुड़ ते सवार थी नारद ऐं ॿिया 16 पार्खद साण करे मंद मंद मुश्कंदो दक्ष जे साम्हूं आयो ऐं दक्ष खे चवणु लॻो त हे परचेता जा पुट, मां तुंहिंजी भक्ति ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो आहियां। तप मुंहिंजो हिरदो, शरीर मुंहिंजो यज्ञ, धर्म मुंहिंजी आत्मा ऐं देवताऊं मुंहिंजा प्राण आहिनि। हिन जगत जे पैदा करण वारो मां आहियां ऐं ब्रह्मा बि तप जे प्रताप सां संसार जी रचना कई आहे। सो तूं बि नाले पंचजन्य प्रजापतिअ जे कन्या सां विवाह करे दस्तूर मुजब संसार जी उत्पत्ति कर। स्त्री पुरुष जे मेलाप ऐं समागम सां सृष्टि वधंदी आहे। अॼु खां वठी संसार जी उत्पत्ति मैथुन पंहिंजनि पंहिंजनि कर्मनि जा फल भोगींदो। एतिरो चई श्री नारायण उतां अंतर्ध्यान थी वियो ऐं दक्ष उन कन्या सां विवाह अची राजकाज करण लॻो। अध्याय 5। 10,000 पुटनि जो पैदा थियणु। श्री सुखदेव चयो त हे राजा, जॾहिं दक्ष खे 10,000 पुट पैदा थिया, हरजस रखी उन्हनि खे चयो जो तप करे पैदा करियो। इहा ॻाल्हि ॿुधी हू 10,000 बालक उलहंदे तरफ़ नारायण सर नाले परमेश्वर जो तप ऐं ध्यान करण लॻा। तॾहिं नारद मुनिअ कृपा करे उन्हनि खे भवसागर पार करण जो उपदेश करे चयो त हिन सॼे संसार जो पैदा कंदड़ आदि पुरुष आहे। सभिनी जीवन में उन्हीअ जे तेज जो प्रकाश रहे थो। उन जे शक्तिअ सां जी सामर्थ्य थिए थी ऐं महाप्रलय थियण उहो ई अविनाशी पुरुष कायम रहंदो। तव्हीं अञा बालक आहियो, सो संसार खे उत्पत्ति कीअं करे सघंदा? पृथ्वीअ जो अंत, आदि पुरुष ऐं स्थान जिते जेके विया से वरी न मोटिया, तव्हां अञा न ॾिठो आहे। ऐं भूरवंती स्त्री जा सदाई नए पुरुष जी चाइना रखे थी। जे पतीअ खे बि तव्हां नथा सुञाणो ऐं हिक नंदीअ में 2 दारूं हलनि थियूं। सा बि तव्हांखे 25 मंत्रनि जो ठहियल घरु हिकिड़े हंस जो आहे, तंहिंखे बि तव्हां न ॾिठो हूंदो। ऐं चौकीदार जे चकर खे पहिरियां इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो वीचार करे संसार खे पैदा कजो ऐं पंहिंजे पिता जी आज्ञा बि मञिजो। जॾहिं नारद उन्हनि खे इहा प्रोली चई हलियो वियो, तॾहिं उन्हनि बालकनि में वेही उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो मतिलबु हिन तरह वीचारियो त पृथ्वी जीव आहे ऐं उन जो अंत मोक्ष आहे। जेसिताईं असां उनखे न ॼाणंदासूं तेसिताईं सृष्टि कीअं पैदा थींदी? ऐं आदि पुरुष श्री नारायण आहे, जंहिंजे कृपा ऐं दर्शन कुझु बि उहो सो वरी मोटी नथो अचे, उन करे नथा सघूं। ऐं भूरवंती स्त्री बुद्धि आहे। एकाग्रता खां सवाइ असां संसार कंदासीं। ऐं विभचारणी स्त्रीअ जो पुरुष जीव आहे, उहो संसारी माया में फाथो पियो आहे। तंहिंखे जुदा करण खां सवाइ संसार जी उत्पत्ति थी ऐं ॿिन्ही पासे वहंदड़ नंदी माया आहे। जीअं त हिकिड़े घर में धुइल थो वॼे, ख़ुशी थी थिए ऐं ॿिए घर में शोक विरलाप थो थिए। जेसीं ताईं असांखे माया जो रूप भेद मालूम न थींदो, तेसीं ताईं सृष्टि थी सघंदी। ऐं 25 तत्वनि जो ठहियल शरीर आहे, उन में ज्योति स्वरूप जी ज्योति आहे। सो परमेश्वर जे भेद ॼाणण खां सवाइ असांजो कमु निकमो थींदो।
ऐं हंस वेद शास्त्र खे सम्झो, जंहिंजा वचन मुक्ति ॾियण वारा आहिनि। तिन जे ॼाण खां सवाइ बि सृष्टि पैदा थी नथी सघे। ऐं चौकीदार जो चकर मौत खे सम्झणु घुरिजे, जो सॼे संसार खे नास थो करे। उन जे ॼाण खां सवाइ असां संसार वधाए नथा सघूं। सभिनी ॻाल्हियुनि जो वीचार करे उन्हनि दुनिया खे पैदा करणु चङो न ॼातो। जॾहिं ज्ञान मिलण सां उन्हनि जो हिर्दो शुद्ध थियो, तॾहिं हू पंहिंजे घर न आया, परमहंस रही जीवन मुक्त थी विया। जॾहिं उन्हनि खे अहिड़ीअ तरह घणा ॾींहं गुज़री विया, तॾहिं दख्य ॼातो त नारद ज्ञान सेखारे उन्हनि खे विरकत करे छॾियो आहे। इहो वीचार करे हुन 1000 पुट ॿिया बि उन ई स्त्रीअ मां पैदा कया ऐं सांवल नालो रखी उन्हनि खे चयो त तव्हीं पहिरियां ई परमेश्वर जी तपस्या करे पोइ वञी संतान पैदा करियो। जॾहिं उहे बि उन ई आस्थान ते पहुता जिते संदन भाउर विया हुआ, तॾहिं नारद उन्हनि खे बि अची अहिड़ो ज्ञान जंहिं करे हू बि संसारी मोह माया छॾे विरकत थी विया। हीअ हाल ॾिसी दख्य क्रोध में अची चवणु लॻो त मुंहिंजे 11,000 बालकनि खे नारद ज्ञान सेखारे विरकत करे छॾियो आहे। अहिड़ीअ तरह दुनिया में मनुष्य कीअं वधंदा। हू इन ई वीचार में वेठो त नारद उन वक़्तु बीन वॼाईंदो आयो। तंहिंखे ॾिसी दख्य दंडवत प्रणाम खां सवाइ चयो त हे नारद, तो मुंहिंजनि अज्ञानी बालकनि खे ज्ञान ॾेई विरकत करे छॾियो आहे। हाणे मूंखे ज्ञान ॾे त मां बि ॼाणा त तूं वॾो ज्ञानी आहीं। परमेश्वर जे पारखंदनि मां थी तोखे ईअं करणु वाजिबु न आहे। तूं त जती ऐं सतवादी, धर्म शास्त्र जी तो न आहे। मनुष्य खे देव ऋण ऐं रिखी ऋण ऐं पितृ ऋण टई कर्ज ज़रूरु लाहिणा घुरिजनि। ऐं मुंहिंजा पुट अञा इन्हनि टिनी कर्जनि खां आज़ादु न थिया हुआ। तिन खे तो ज्ञान सेखारे विरकत छो कयो? तोखे स्त्री ऐं औलाद जे गृहस्थ में रहणु चङो नथो लॻे, पर जो गृहस्थी शास्त्र मुजब कर्म ऐं धर्म सां हले थो त उहो मनुष्य ज़रूरु योगी ऐं परमहंसनि जे पद खे पहुचे थो। तोखे वेद ऐं शास्त्र जो धर्म चङो न वणियो आहे, तंहिं करे मां परमेश्वर खां घुरां थो त तूं ॿिनि घड़ियुनि खां वधीक हिकु हंधि रही न सघंदे, ऐं जे रहंदे त तुंहिंजो मथो पियो सूर कंदो। जॾहिं दख्य इहो शराब ॾिनो, तॾहिं नारद खे बि शराब ॾियण जी सामर्थ्य हुई, पर उन दख्य खे हरि भगत ॼाणी को बि पारातो न ॾिनो ऐं ख़ुशि थी उतां हलियो। तॾहिं दख्य ब्रह्मा खे वञी चयो त नारद मुंहिंजनि पुटनि खे ज्ञान सेखारे विरकत करे थो छॾे, पोइ दुनिया जी पैदाइश कीअं वधंदी। ब्रह्मा एतिरो ॿुधी चयो त तूं छोकिरियूं पैदा कर जो उहे घर में रहंदियूं ऐं नारद उन्हनि खे ज्ञान उपदेश न कंदो। ऐं तंहिंखां सवाइ स्त्रीअ खे ज्ञान बि जल्द नथो अचे, छो त हू पंहिंजे मतिलब खे चङो ॼाणंदियूं आहिनि। उन्हनि मां संसारी जीवन वाधारो थींदो। जो ॿुधव नी, जो भॻवान खे नारद मुनि तो चए माया ॾेखार, चएसि तूं इन ॻाल्हि खां लही वञ, तूं माया ॾिसी छा कंदे? तूं बाल ब्रह्मचारी जती सती, त चईसि न मूंखे माया ॾेखार, मूंखे तुंहिंजी माया ॾिसणी आहे। घणेई ॿाहिरि वठी वियुसि, चईसि हल त घुमी अचूं ॿाहिरि। ॿाहिरि हलंदा वञनि हलंदा वञनि हलंदा थकिजी पियो। जेसि तो भॻवान अञा छा आहे, माया ॾेखार, केॾी देरि थी आहे, हलाए हलाए थकाए छॾियो अथई, मां थकिजी पियो आहियां ॾाढो। त भॻवान चईंसि थकिजी त मां बि पियो आहियां नारद, मूंखे उञ बि ॾाढी लॻी आहे, चङो पाणी पीआर, ईअं कंदो मैं, पर मूंखे माया ॾेखार। पासे में नंदी हुई, उतां जीअं पाणी भरण वियो, लोटो ॾिनईसि, लोटो खणी पाणी भरण वियो, गुम थी वियो नारद। वरी ॿिए देश में पहुतो, त जंहिं देश में पहुतो उतां जे देश वारनि हिन
ॾाढो इज़त मान ॾिनो। उतां जो राजा ॾाढो धर्मात्मा, सुठो, न्यायकारी खे ॾिसी ऐं चए थो मुंहिंजा त अॼु भाग खुलिया, नारद मुनि आयो आहे, करेसि थो मान इज़त। नारद त ख़ुशि थी वियो हुते, उन राजा वटि रही पियो। उन राजा खे हुई हिकु वॾवर धीउ, खे ॾिठो त उन ते मोहित थी पई। राजा हाणे मूंखे इन सां परणाए। राजा पियो चए हाणे हे कीअं परणबो, जिस ने मूंखे शादी करणी आहे त इन सां करणी आहे। राजा नारद तो करे त मुंहिंजे धीउ सां तूं शादी कंदे। नारद त ख़ुशि थी वियो, अहिड़ी सुहिणी राजकुमारी मूंखे मिले, राजा जी धीअ। मां राज मूंखे छा खपे, अञा इहो ई त मूंखे खपे पियो। चईसि हा मां कंदुसि, तुंहिंजी आज्ञा मां कीअं टारींदुसि, तूं राजा आहे। हिन धीउ पंहिंजी परणाए ॾिनसि। हे त ॾाढो ख़ुशि थी वियो। उन मां हिनखे 3 ॿार। ईअं कंदे राजा गुज़ारे वियो। नारद खे गादीअ ते विहारियनि। राजा थी वियुसि, राज सिंहासन ते वेठो आहियां। हाणे हिनखे न को राजा न को उहे कम अचनि। पासे वारे राजा ॿुधो त फलाणो राजा गुज़ारियो अथई गादीअ ते, सो चढ़ाई करे आयो हिन देश ते। चढ़ाई करे जो आयो त हिनखे लड़ाई वड़ाई त अचे कोन नारद खे, हे हाराए वियो। हिनखे कढी छॾियनि। चईसि हाणे राज सॼो असांजो थी वियो आहे, असां तोखे लड़ाईअ में जीतियो आहे, हाणे धिका ॾेई ऐं कढणसि था, हिनखे मारनि था ॾाढो। मारूं जो खाए थो त रड़ियूं थो करे, बचाओ बचाओ बचाओ। त भॻवान खणी बांह झलियसि। नारद छो, छा थियो छा थियो, तूं मुंहिंजे लाइ पाणी भरण, पाणी छाजो, छॾ छॾ। मां राजा जे देश में वियो आहियां, उते मां शादी कई आहे, 3 ॿार ॼणिया आहिनि, मां राजा थी वेठो आहियां। पासे वारो राजा आयो, उन मूंखे हाराए छॾियो आहे, पाणी वरी छाजो। चईसि नारद तूं बाल ब्रह्मचारी आहे, तोखे 3 ॿार किथां आया, तूं मुंहिंजे लाइ। त अखियूं खुली वियसि। चईसि इहा ई माया हुई जेका तो ॾिठी, भुलिजी वे न, तूं अहिड़ो जती चवां पियो तूं न ॾिस माया। पोइ पहिरें तो भॻवान खे चयसि तूं एतिरे में कलाक थियो मूंखे वे, कलाक में एॾो माना थी वियो, मां ॿार ॼणिया हाराए वियुसि, सभु थी वियो। चईसि हा सभु थी वई। अहिड़ी माया ॾिस माना आहे न, भुलाए थी छॾे। त अहिड़ा झती सती बि उनजे में अची था वञनि चंबे में, त असां त कंहिं कतार में ई कोन आहियूं। अध्याय 6। दक्ष प्रजापतिअ जो पंहिंजे स्त्रीअ मां 60 छोकिरियूं पैदा करणु। श्री दक्ष ब्रह्मा जीअ जे आज्ञा सां आस्कीअ नाले स्त्रीअ मां 60 कयूं, जिन मां 6 छोकिरियूं धर्म खे, 27 चंद्रमा खे, 17 कश्यप खे ऐं 2 भूत खे ऐं 2 कृशाशिव प्रजापतिअ खे शादी कराए ॾिनियूं। छोकिरियुनि मां घणा जीव देवता, आदमी, दैत, पशु, पखी पैदा थिया। हाणे मां उन्हनि 60 छोकिरियुनि ऐं उन्हनि जे संतान जे थोरनि धर्म जे 10 स्त्रियुनि जा नाला कक्कव, जामी, विश्वा, साध्या, मृतवती, यरवसु, महुरिता ऐं संकल्प हुआ। बान जो पुट रिखब, जंहिंमां इंद्रसेन जो पुट विद्यात्मा, तंहिंमां मेघ, कक्कव जो पुट संकट, तंहिंमां विकट थियो।
कीकट मां किले की देवता पैदा थियो। तंहिंमां नंदप पैदा थियो। विश्वा जो पुत्र साधगण, तंहिंमां अर्थ सिद्ध थियो। मृतवतीअ जा पुत्र इंद्र ऐं उपंदर थिया। खे 8 महूरता जा देवता। संकल्प जो पुत्र संकल्प, उन मां काम नाले पुत्र पैदा थियो। सरूपा नाले भूत जे रुद्र पैदा थिया। उन्हनि मां 11 रुद्र मुख्य ही आहिनि। हिकु रेवत, ॿियो अज, टियों भव, चौथों भीम, पंजों बाम, छहों उद्र, सतों बिर्ग कपी, विदीन, ॾहों बहुरूप जे नाले स्त्रीअ मां पुत्र पैदा थिया। कृशाशिव प्रजापतिअ जे अरुचि नाले स्त्रीअ मां धूमरकेतु नाले पुत्र। चंद्रमा जे स्त्रियुनि जा नाला ॿुधो: अश्व, कृतिका, रोहिणी, मृगश्रा, आर्द्रा, पुनर्वस, मंगा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, स्वाति, विशेखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूला, पूरब खारा, उत्तरा खारा, श्रोवन, धनिष्ठा, पूरब भाद्र, पत, उत्तरा। दक्ष जे शराप ॾियण करे चंद्र कोढ़ थी पियो। उन्हीअ करे खेसि औलाद न थियो। राजा परीक्षित एतिरी कथा ॿुधी पुछियो त दक्ष चंद्रमा खे पंहिंजे नाठीअ खे छाकाणि पारां थो ॾेई पंहिंजनि कन्याउनि जे कुल जी हानि कई, सो ॿुधायो। श्री सुखदेव चयो त हिकिड़े दफ़े कृतिका पंहिंजे पिता खे वञी चयो त चंद्र मुंहिंजे भेण रोहिणीअ सां घणी दिलि अथसि। एतिरो ॿुधी दक्ष चंद्रमा खे पारातो ॾिनो त तोखे कोढ़ थींदो। उन जे सबबु करे चंद्रमा 1000 वर्य समुंड में पियो हो। नेठि जॾहिं चंद्रमा दक्ष जी घणी स्तुति कई, तॾहिं दक्ष ख़ुशि थी खेसि आशीर्वाद ॾिनी त उहो रोग तुंहिंजो छुटी वञे ऐं 15 ॾींहंनि ताईं तुंहिंजी सोभिया वधे ऐं 15 ॾींहं तुंहिंजी सोभिया घटिजे। इन जे सबबु चंद्रमा घटिजंदियूं वधिजंदियूं आहिनि ऐं चांड्रोकियूं ऐं ऊंदियूं आहिनि। ऐं कश्यप जे बनता नाले स्त्रीअ मां गरुड़ ऐं कद्रू स्त्रीअ मां नांग आदिक, पतंगीअ मां पंखी आदिक ऐं जामनीअ मां टटीहर आदिक, कुत्ता आदिक, 5 नहनि वारा, उत्तामरा मां गिजूं ऐं बाज, क्रोध, वसा मां विछूं आदिक, मने मां अप्सरा ऐं अला मां दरखत आदिक ऐं राकश ऐं द्वितीय मां हरणकश्यप ऐं हरणाकश्यप ऐं अदित्य मां सूरज ऐं तोष्टा ऐं ॿिया देवता पैदा थिया। ऐं अरिष्टा गंधर्व आदिक, काष्टा मां घोड़ा आदिक, सभु खुरनि वारा पशु ऐं धनु मां दानव आदिक पैदा थिया। उन्हनि 17 स्त्रियुनि खां सवाइ 2 ॿियूं बि स्त्रियूं पलोमा ऐं कालका नाले हुयसि। पलोमा आदिक राकश ऐं कालका मां कारन दैतन जनम वरितो। ऐं वित्रचिती दानव जे अंग नाले स्त्रीअ मां राहु नाले दैत पैदा थियो, जंहिंजो सिर श्री नारायण पंहिंजे सुदर्शन चक्र सां वढियो। ऐं सूरज मां श्राद्ध देव ऐं धर्मराज 2 पुट पैदा थिया। ऐं जमुना नाले कन्या, सिरवर्णा नाले स्त्रीअ मां जा विश्वकर्मा जी धीअ हुई। ऐं जॾहिं उहा शिरवर्णा पंहिंजी माया रूपी छाया छॾे हली वई ऐं पाण घोड़ीअ जो स्वरूप धारियो, तॾहिं सूरज खे उन जी छाया जे गर्भ मां छंछर ऐं सिरवर्णी मनुअ जा 2 पुट पैदा बि थिया। तॾहिं सूरज पंहिंजे स्त्रीअ मां जा घोड़ीअ जे रूप में हुई वञी संजोग कयो, तॾहिं उन मां अश्वनी कुमार पैदा थियो। ऐं त्रिष्टा देवता जो विवाह जिया नाले दैत जे धीअ सां थियो। तंहिंमां हिकिड़ीअ धीअ ऐं विश्वरूप नाले पुटु पैदा थियो। उन विश्वरूप बृहस्पति जे
रुसी वञण करे पंहिंजो गुरु कयो हो। एतिरी कथा ॿुधी राजा परीक्षित पुछियो त हे महाराज, शिरवर्णा पंहिंजी छाया छॾे कहिड़ीअ तरह हली वई, तंहिंजो हाल ॿुधायो। सुखदेव चयो त हे राजा, शिरवर्णा पंहिंजे पति सूरज जो तेज नथे सही सघी, तंहिं करे हिन पंहिंजे माया खे मंत्र जे प्रताप सां स्त्री बणाए उनखे चयो त मां पंहिंजे पिता जे घर थी वञा, तूं मुंहिंजे बदिरां हिते रहो, पर इहो भेद मुंहिंजे पतीअ खे न ॿुधाइजे। उन जवाब जा वार जले सूरज देवता मां न ॿुधाईंदसि। जॾहिं शिरवर्णा इहा ॻाल्हि माया रूपी स्त्रीअ खे सम्झाए पंहिंजे पिता जे घर हली वई, तॾहिं विश्वकर्मा कावड़जी चयो त तूं पतीअ जे आज्ञा बिना जॾहिं शिरवर्णा पंहिंजे पिता जी हीअ ॻाल्हि ॿुधी तॾहिं निराश थी कुरुक्षेत्र में हली हिते रहण लॻी ऐं माया रूपी ऐं ॿ पुट पैदा थिया। हूअ पंहिंजनि पुटनि सां घणी प्रीति रखंदी हुई। धर्मराज ऐं श्राद्ध देव शिरवर्णा जे पुटनि खे घटि प्यार कंदी हुई ऐं हिकिड़े ॾींहुं छाया धर्मराज खे लत हई। जॾहिं सूरज इहा ॻाल्हि ॿुधी त छाया जे सिर जा वार जले हुनखे मारियो, तॾहिं हुन शिरवर्णा जे वञण जो हाल ज़ाहिर कयो, जो ॿुधी सूरज शिरवर्णा खे ॻोल्हींदो कुरुक्षेत्र में पहुतो ऐं पंहिंजो रूप घोड़े जो बणाए उन सां संजोग करणु चाहियो। तॾहिं शिरवर्णा पंहिंजो मुंहुं फेराए वरितो, इन ई करे उहो ॿिज घोड़ीअ जे नक ऐं गर्दन ते किरियो। गर्दन जे वारनि मां अश्वनी ऐं नक मां कुमार पैदा थियो। हे राजा, शिरवर्णा अहिड़ीअ तरह पंहिंजी छाया छॾे वई हुई। इहा कथा ॿुधी राजा परीक्षित ॾाढो ख़ुशि थियो। हिकु राजा ऐं वज़ीर हुआ। वज़ीर रोज़ संत वटि सत्संग ॿुधणु वेंदो। वज़ीर सियाणा हूंदा आहिनि न, संत वटि रोज़ वेंदो, संत जी शेवा ॾाढी सुठे नमूने कंदो। त हिकिड़े ॾींहुं संत तो चयसि, तुंहिंजे पुट ते कलंक लॻण वारो अथई, हिन जो कोई अॻिले जन्म जो अहिड़ो पाप कयल आहे जंहिं करे हिन ते कलंक लॻंदो। हूअं त तुंहिंजो पुटु मरण वारो आहे, पर तूं हिते अचे थो न, त मां जीअं चवां ईअं कर। ठाराए उन में तुंहिंजे पुट खे सुम्हारे छॾ, थोरा माना टूंग कराइजां जीअं साह खणी सघे, खाइण पीअण जूं शयूं ॿ टे हुनखे ॾिजां, अंदरि खाए, ऐं इहा पेती वञी राजा जे खजाने में रखी अचु, चाबी ॾेई अचु राजा खे, तालो ॾेई करे चइजांसि मूंखे जॾहिं खपंदी तॾहिं मां पेती घुरंदसि। ठीकु आहे, कयो। काठ जी पेती वॾी हिन जे माप जी ठारायईं, पुट खे सुम्हारे ऐं अंदरि थोरो सामान खाधे पीते जो ॾेई ऐं राजा जे खजाने में पेती रखाए आयो। चईंसि हीअ पेती खपंदी मां तोखां घुरंदुमि, तूं संभाल। ठीकु आहे, पेती न रखी। उन राति राजा जे धीउ खे सपनो तो अचे त मुंहिंजे रूम में वज़ीर जो पुटु आयो आहे। त इहे रड़ियूं करे उथे थी त बचायो बचायो बचायो, पकड़ियो वज़ीर जे पुट खे, पकड़ियो वज़ीर जे पुट खे, पकड़ियो, मुंहिंजे रूम में आयो आहे। सभिनी जो ॿुधियूं रड़ियूं, राजा बि ॿुधो। सिधो राजा में अकुल घटि हूंदो आहे नी, न को जांच कयईं, न को छोकिरीअ खां पुछियईं, न को छा, सिधो हिनखे सिपाहियुनि खे मोकिलियईं त वज़ीर जे पुट खे पकड़ियो, हिते ई हूंदो महल में। ऐं महल में त हो कोन, हूअ त सपनो पई ॾिसे। सभिनी चए भई महल में त आहे कान वज़ीर जो पुटु। वज़ीर पकड़े वठी चोसि,
हे विया हिनखे ॻोल्हण त न को घर में हो न को शहर में हो, किथे हिननि खां मिलियो कोन। आया राजा वटि वापसि, चईसि राजा वज़ीर जो पुटु त आहे ई कान, न को घर आहे न को शहर में आहे न को पंहिंजे महल में आहे, एतिरे में किॾे वेंदो वज़ीर जो पुटु, आहे ई कोन। चईसि वज़ीर खे सॾु करे चओ। काॾे वियो वज़ीर जो पुटु? हींअर अञा हेॾियूं मुंहिंजे राजकुमारीअ रड़ियूं कयूं, पकड़ियो, तव्हां बि रड़ियूं त बराबरि ॿुधियूं, राजकुमारीअ खां पुछ त सही त छो रड़ियूं कई? इहा ॻाल्हि सची आहे जो कोन वज़ीर जो पुटु, त पुछांसि त सही न। आयो राजकुमारीअ वटि, चईसि ॿुधाए त तूं रड़ियूं छो पई करे? त पकड़ियो, वज़ीर जो पुटु आयो आहे, पकड़ियो पकड़ियो। त न मां त इहो सुपिनो पई ॾिसां। तव्हां पकड़ियवसि त कान नी? हिते त मूं वटि आयो कान्हे, मूंखे निंड में सुपिनो। राजा चई चङो थियो, न त मां त हुनखे फांसी ॾेई छॾियां हा। वज़ीर खे सॾु करे आया, चईसि भाई तुंहिंजो पुटु काथे आहे? त चईसि राजा मां तोखे कल्ह उहा पेती तुंहिंजे खजाने में रखी, उनजी चाबी ॾे। चाबी ॾिनईसि, खजाने मां पेती कढाए आयो, तालो खोले ॾिसनि त छोकिरो अंदरां उथी आयो। राजा चईसि छा आहे? सम्झी नथो सघां, ओॾां हुन राजकुमारी एॾियूं रड़ियूं कयूं, तूं पेतीअ में पुट खे रखी वियो आहे, हिन जो मतिलबु छा? त हिन वज़ीर सॼी ॻाल्हि कईसि त मां जंहिं संत वटि वेंदो आहियां, उन संत मूंखे कल्ह ई ॿुधाए छॾियो त तुंहिंजे पुट ते कलंक लॻण वारो अथई, थी सघे राजा हुनखे माराए छॾे, त हे मां जो पेतीअ में बंदि न कराए रखां हा, तुंहिंजे खजाने में न रखी वञा हा, चाबी तोखे न ॾेई वञा हा, त तूं त अलाए छा छा चए हा, ऐं मुंहिंजो पुटु मिलई हा त तूं त पहिरियों माराए छॾेसि हा, फांसी ॾेई छॾेसि हा, ऐं चाबी तोखे न ॾियां त तूं चए हा तो लायो आहे पंहिंजे पुट खे। राजा खे थियो बराबरि आहे, इहा त ॻाल्हि सची आहे, पर उन संत वटि हाणे मूंखे बि वठी हल, मां त अहिड़नि संतनि जा दर्शन हेॾो अॻु में ई ॿुधाए छॾियो अथई त अॻिले जनम जो हिन कर्म कयल हो जो हिन ते अॼु कलंक लॻंदो। वठी थो अचे संत ॾिस नेम हो रोज़ वेंदो संत वटि सत्संग ॿुधण। सत्संग में माना वॾी शक्ति आहे, सत्संग सभु करे थो सघे, संत सभु करे था सघनि। जीअं भई आहे कल्प बिरछ सत्संग, दीन बणी हिन द्वारे तां जो चाही सो मंग, जेको असांखे खपे उहो असां हिन दर तां पाए था सघूं। पर जेका बिना स्वार्थ कजे, हिन में आनंददायक वचन में ईंदो आहे न त जो भई लालच ते भक्ति करे उहो बि ठीकु आहे, पर जेको निस्वार्थ भक्ति करे उन जहिड़ो त कोई कोन्हे न। उहा राबिया संत्याणी हूंदी न मुसलमाननि जी, उन वटि 2 छोकिरा था अचनि, हिन वटि नाम में भक्ति कंदा हुआ। हिकु दफ़ो इहा पुछेनि थी हिक खां, पहिरें खां थी पुछे त तूं छाजे करे भक्ति कंदो आहे? चएसि थो मां नर्क जे बाहि खां बचण लाइ कंदो आहियां, मूंखे ॾाढो डपु थींदो आहे नर्क खां, ॿुधंदो आहियां न नर्क जूं ॻाल्हियूं त मूंखे भउ थींदो, बचण लाइ भॻवान जी भक्ति कंदो आहियां। वरी ॿिए खां थी पुछे त तूं छाजे लाइ कंदो आहे भॻवान जी भक्ति? त चईसि मां सुर्ग जा मज़ा माणण जे करे कंदो आहियां, मां सुर्ग जूं ॻाल्हियूं ॿुधंदो आहियां, भई हुते ॾाढा ऐश इशरत हूंदा आहिनि, देवताऊं नाच गाना कंदा आहिनि, अप्सराऊं नचंदियूं आहिनि, ईअं कंदियूं आहिनि, मूंखे उहो सुर्ग ॾिसणो आहे, मां तॾहिं भक्ति कंदो आहियां। त
राबिया चएसि थी जे सुर्ग हुजे ई न हा त तूं भक्ति न करे। हू चए थो मां नरक जे भव खां कंदो आहियां, तूं चए थो मां सुर्ग जा मज़ा माणण जे करे कंदो आहियां, पर इहे सुर्ग ऐं नरक हुजनि ई न छा करूं? भले हू भव खां पियो करे, तूं मजन माणण जे करे थो करे, इच्छा इहा बि सुठी अथव, पर जेका निस्वार्थ भक्ति आहे परमात्मा खे पाइण लाइ जेका कबी आहे कब कोन करे। इच्छा रखी छाजे लाइ था कयो? तव्हां इच्छा रखी कंदव त उहा इच्छा पूरी कंदव भॻवान, पर भक्तिअ में मज़ो हुन में अथव। पोइ सम्झी था वञनि ॿई छोकिरा, चवनि था असां हाणे ईअं कंदासीं, परमात्मा खे उहा तलब रखंदासीं असां त असांखे परमात्मा मिले। त असांखे बि काई न काई इच्छा हूंदी जा, हिकु पूरी थींदी आहे त 4 अॻु में ठहियूं पयूं हूंदियूं, हाणे हीअ पूरी थिए त वरी अञा पूरी थी मस त वरी अॻु में ई ॿियूं, हाणे भॻवान हीअ पूरी कर त पोइ कंदासीं। त उहे इच्छाऊं त पूरियूं थींदियूं ई कोन, असां पूरा थी वेंदासीं पर इच्छाऊं पूरियूं कोन थींदियूं। इच्छा रखूं जिन इच्छाऊं जो त सभु पाण ई पूरो थी वेंदो। जेके इच्छाऊं रखूं था उहे बि त करे थो न पूरियूं, सभु ॾिनो अथई न, छा न ॾिनो, सभु कयो अथई असांजे लाइ, पर असां हुन लाइ छा कयो आहे? केॾीमहिल त मन खां पुछूं न त मन तो छा कयो आहे गुरूअ लाइ, पंहिंजे परमात्मा छा कयो अथई, तूं हिते छाजे लाइ आयो आहे? इहे वीचार जेसि ताईं न कंदासीं, पंहिंजे मन खे जेसि ताईं न सम्झाईंदासीं, थी कोन सघंदासीं। हिकिड़ो नओ थो अचे त मूंखे ध्यानु करणु सेखार, त संत छा कयईं, हुन छोकिरे खे पकड़े ऐं सिधो ईअं नंदीअ में ऊंधो विधईंसि। नंदीअ में जो वियो, हिन जे वात में नक में पाणी पियो पए, साह पियो मुंझेसि, साह कीअं खणे, तड़पे पियो। नेठि जेॾी महिल हुन संत ॾिठो हाणे भई इहे साह न खणंदो त हाणे मरी वेंदो, कढियईंसि ॿाहिरि। त उहो छोकिरो थो पुछेसि त ध्यानु सेखारण जो हे तरीक़ो थींदो आहे? मां त तोखां इहो पुछियो न त मूंखे ध्यानु करणु सेखार, मां तुंहिंजो ॿियो छा ॾोह कयो जो तो मूंखे इहो ऊंधो पाणीअ में विधो? मुंहिंजो साह पियो निकिरे, एॾो मां मुंझां पियो, तड़पां पियो साह खणण लाइ, त कीअं मां साह खणां? त हुन संत चईसि बसि इहा तड़प पंहिंजे मालिक लाइ हुजणु खपई, जीअं साह खणण लाइ तूं तड़पे पियो नी भई साह खणा, इहा तड़प जॾहिं तोखे थींदई न मालिक लाइ, तॾहिं तूं ध्यान में वेही सघंदी, न त कोन वेही सघंदी। एतिरी तड़प मालिक सां मिलण लाइ, जीअं तूं कीअं चए पियो भई साह कीअं खणा, एतिरी तड़प रख, पोइ ध्यानु करणु सवलो अथई चएसि, पोइ तोखे कुझु सिखणो ई न पवंदई। एतिरी हुजे नी जॾहिं ॿुधी माना सिखूं, ॿियनि जो ॿुधी सिखूं असां। फकीर हो जण काशीअ में त कबीर हो, साईं लाला
कबीर ज्ञान खाणी ओ साईं ज्ञान गुण जी खाणी ओ जन मूरत निमाणी ओ ऐं मिठड़ी मूरत निमाणी ओ स्वामी माण हूंदे निर्माणी ओ स्वामी माण हूंदे निर्माणी ओ असांजो साजन संत सुधीर ओ असांजो साजन संत सुधीर ओ साईं लैणा राम फ़कीर ओ साईं लाला राज फ़कीर ओ ॼण काशीअ में त कबीर हो ॼण काशीअ में त कबीर हो साईं लैणा राम फ़कीर हो साईं लाला राज फ़कीर प्रेम जी सच पच मूरत हो साईं गुरु नानक जी सूरत हो स्वामी प्रेम जी सच पच मूरत हो सागी गुरु नानक जी सूरत हो वरी न्याज निमरता निमाणो हो वरी न्याज निमरता निमाणो ॼण जोतिन वारो जिंद पीर हो ॼण जोतिन वारो जिंद पीर हो साईं लैणा राम फ़कीर साईं लाला ॼण काशीअ में त कबीर हो ॼण काशीअ में त कबीर हो साईं लैणा राम फ़कीर साईं शंकर जा जटाधारी हो बिल्कुल बोलो भंडारी हो साईं शंकर जा जटाधारी हो ॼण बिल्कुल बोलो भंडारी हो मिठी मूरत मधुर कृष्ण मुरारी हो मिठी मूरत मधुर कृष्ण मुरारी हो ॼण अयोध्या में रघुवीर हो ॼण अयोध्या साईं लैणा राम फ़कीर हो साईं लाला राज फ़कीर हो ॼण काशीअ में त ॼण काशीअ में त कबीर हो साईं लैणा राम फ़कीर हो परमानंद तो साप सुनाया मां वेई गीत गुरन जा तो गाया मां वेई गीत गुरन जा तो गाया मां इन दर ते इन दर ते सीस निवाया मां जोगीअ असांजो गंभीर हो साईं असांजो गंभीर हो साईं लैणा राम फ़कीर हो साईं लाला राज फ़कीर हो ॼण काशीअ में त कबीर हो ॼण काशीअ में त कबीर हो साईं लैणा राम फ़कीर
फकीर ओ साईं लाला राज फकीर। बोले सतगुर देव भगवान